अहम ख़बर सां शेयर कयूं पिया जैकबाबाद मां, जिते व्याजुनि खां तंग अची आपघात कंदड़ लेक्चरर जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। हिकु ॼणो गिरफ़्तार कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं लेक्चरर अनवर पनिहार फाहो खाई आपघात कयो हो। फ़ौती लेक्चरर आपघात खां अॻु ख़त में व्याजुनि खां तंग अची आपघात जो ज़िक्र कयो हो। फ़ौती जी घरवारी मुस्मात महरुनिसा जी फ़रियाद ते 3 व्याजुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। केस में मोहम्मद यूनुस चकड़ो, फ़नकार मुमताज़ उर्फ़ अदनान सिंधी ऐं लाला ज़हूर पठान नामज़द आहिनि। पुलिस हिकु जवाबदार यूनुस खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करिया जैकबाबाद मां, जिथे व्याजुनि खां तंग अची आपघात कंदड़ लेक्चरार जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। हिकु ॼणो गिरफ़्तार कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं लेक्चरार अनवर पनिहार फाहो खाई आपघात कयो हो। फ़ौती लेक्चरार आपघात खां अॻु ख़त में व्याजुनि खां तंग अची आपघात जो ज़िक्र कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, जैकाबाद में काल जो आहे स्टेज फनकार ऐं लेक्चरार उस्ताद अनवर नवीद पनिहार पारां ख़ुदकुशी कई हुई, जंहिंमें उनखां पोइ हिकिड़ो ख़त मंज़रियाम पिया हुजे SSP जैकाबाद लिखियो, जंहिंमें हुन में ॼाणायो त जवाबदार जेका आहिनि त उन्हनि खे व्याज जे लाइ तंग कंदा। 5 सालनि खां वठी व्याज जी रक़म ॾी आहे, पर तंहिंजे बावजूद व्याज न पियो लहे, धमकियूं ॾियनि पिया, जंहिंजे करे मां मजबूर थी करे ख़ुदकुशी कयां थो। अॼु उन वाक़े जो केस जेको आहे हद जे एयरपोर्ट थाणे ते पहुती अनवर नवीद जी घरवारी महरुनिसा जी फ़रियाद ते दाख़िल थियो आहे, जंहिंमें जवाबदार फनकार रागी मुमताज़ उर्फ़ अदनान सिंधी, ज़हूर पठान ऐं यूनिस टुकड़े जे ख़िलाफ़ केस क़त्ल जो केस दाख़िल थियो आहे। हिन जी धमकियुनि सबबि ख़ुदकुशी कई आहे। इहो क़त्ल आहे, इन जे करे हुनजे ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल थियो आहे। हिकु जवाबदार यूनिस टुकड़े खे पुलिस जवाबदार गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त ज़हूर पठान जे एवज़ी तौर हिकु पुलिस गिरफ़्तार कयो आहे। अदनान सिंधी जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे, पर हिन वक़्त ताईं का गिरफ़्तारी अमल में न आई आहे। SSP जैकाबाद जो चवणु आहे त व्याजखोरनि खे हाणे न छॾंदासीं, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नवाज़ सोलंकी अपडेट करण जे लाइ।